नाज़रीन भली कार चवंदासीं। हाँ ज़िक्र कंदासीं त सिंध हुकूमत सिंध एमरजेंसी रेस्क्यू सर्विस 1122 जो इफ्तिताह करे छॾियो आहे, जेका हिकु सुठी ख़बर आहे। 6 स्टेशन्स कराची डिवीज़न में ऐं हिकु स्टेशन लाड़कानी डिवीज़न में क़ाइमु कई वई आहे। शुरूआती तौर ते पहिरें मरहले में जेके एम्बुलेंसिस आहिनि उहे कराची डिवीज़न में ॾिनियूं वयूं आहिनि ऐं उनखां पोइ ॿियनि ज़िलनि ऐं ॿियनि डिवीज़न्स में बि ॾिनियूं वेंदियूं। सिंध रेस्क्यू सर्विस खे मुकमिल तौर ते बहाल कयो वञे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह इहो ऐलान कयो आहे। इन खां पहिरियां जेकॾहिं पाण ॾिसूं त समाजी ख़िदमतुनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ इदारा पंहिंजो पाण मल्हाए रहिया आहिनि, जंहिंमें छीपा एम्बुलेंस सर्विस आहे, ईदी एम्बुलेंस सर्विस आहे, मुख़्तलिफ़ एम्बुलेंस सर्विसिस आहिनि जेके रेस्क्यू या हंगामी हालतुनि में पहुचनि था ऐं जेके ॾुखियुनि हालतुनि में माण्हू हुजनि था उन्हनि खे उतां कढनि था, रेस्क्यू कनि था, अस्पतालुनि ताईं पहुचाइनि था। पर हीउ सुठो सफ़र आहे त सरकारी सतह ते बि सिंध सरकार बि इन क़िस्म जो, छाकाणि त कुझु ॾींहं पहिरियां जॾहिं मेहर वेझो बाहि वाक़ियो पेश आयो त केतिरनि ॾींहंनि ताईं रेस्क्यू न थी सघियो, उते बाहि जेका आहे उहा न विसाई वई ऐं उनखां पोइ उन ते ज़ाब्तो आंदो वियो। त इन क़िस्म जा जॾहिं कराची में जेके इमारतूं किरनि थियूं ऐं उन ढेर हेठां माण्हुनि खे कढण जे लाइ हिकु वॾो चैलेंज हुजे थो, मशीनरी ऐं मुख़्तलिफ़ वसीला जेके आहिनि से, या जेकॾहिं कंहिं इलाइक़े में बाहि लॻे थी त उहो बि उनखे कंट्रोल करणु ॾुखियो हुजे थो। हिन सिस्टम खे, हिन सर्विस खे सिंध पुलिस, KMC ऐं फायर ब्रिगेड सां ॻंढण जो बि ऐलान कयो वियो आहे। असां राब्तो कयो आहे, छीपा एम्बुलेंस सर्विस जा सरबराह आहिनि मोहम्मद रमज़ान छीपा साहब असांखे जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम छीपा साहब। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह। छीपा साहब बहुत शुक्रिया। कैसे देखते हैं छीपा साहब, आप भी आज इफ्तिताही तकरीब में माशाल्लाह मौजूद थे, और कैसे देखते हैं ये 1122 रेस्क्यू, सिंध एमरजेंसी रेस्क्यू 1122 का इफ्तिताह किया गया है, इजरा किया गया है, कैसे देखते हैं? इससे पहले तो आपका इदारा था, ईदी का इदारा था, अब्दुल सत्तार ईदी साहब का इदारा था जो काम कर रहा था, या मुख्तलिफ और भी समाजी तंजीमें हैं जो काम कर रही हैं, लेकिन सरकारी सतह पर सिंध सरकार ने, सिंध हुकूमत ने ये इफ्तिताह किया। कैसे देखते हैं इस अमल को? बिल्कुल, मैं इसको बहुत ज़्यादा अप्रिशिएट करता हूँ, बहुत ज़्यादा इसको सराहता हूँ कि ये एक बहुत ज़बरदस्त किस्म का जो है वो इनिशिएटिव है 1122 एम्बुलेंस सर्विस की सूरत में सिंध हुकूमत का। तो मैं सिंध हुकूमत को जो है वो बहुत बहुत मुबारकबाद पेश करता हूँ और उनको शाबाश देता हूँ और उनको मुबारकबाद देता हूँ कि एक बहुत बड़ा, एक बहुत अच्छा इनिशिएटिव उन्होंने लिया है, और मैं समझता हूँ कि इसकी वक्त के हिसाब से इसकी मतलब एक ज़रूरत थी, और मैं उम्मीद करता हूँ कि इंशाअल्लाह ताला इसको जो है वो फुली तौर पर, जैसे आज अमली तौर पर जो है वो इफ्तिताह कर इसका जो है वो बाकायदा सर्विस का आगाज़ किया है। तो मैं दुआगो भी हूँ और उम्मीद भी करता हूँ कि इंशाअल्लाह ताला ये आवाम के लिए और लोगों के लिए, और जो एक्सीडेंट्स, मुख्तलिफ हादसात के जो ज़ख्मी होते हैं और एमरजेंसी के मरीज़ होते हैं या और दीगर जो पेशेंट्स होते हैं, तो उनके लिए इंशाअल्लाह ताला जो है वो 1122 एम्बुलेंस सर्विस का जो इनिशिएटिव है ये इंशाअल्लाह ताला बहुत अच्छा रहेगा। सही। अच्छा छीपा साहब, किन मसाइल का सामना करना पड़ता है जब कोई इमारत खुदा न खास्ता गिर जाती है और लोग वहाँ पर फंसे होते हैं या लोग ज़ख्मी होते हैं और उनको अगर बर वक्त नहीं निकाला गया तो उनकी अमवात भी हो जाती हैं, हादसात हो जाते हैं, वहाँ पर देखना, आग लग जाती है, वहाँ पर आग बुझाना और लोगों को रेस्क्यू करना, इनमें किन मसाइल का सामना करना पड़ता है? तो देखें, बाज़ औक़ात होता क्या है कि ऐसे जब वाक़यात कभी रूनुमा जहाँ होते हैं तो वहाँ पर जो मौजूद होते हैं लोग, तो वो कोशिश करते हैं कि अपनी मदद आपके तहत उन लोगों को वहाँ से, उस जगह से रेस्क्यू करें, उन लोगों को निकालें। तो बस अब वो क्या होता है कि ये बेसिकली एक जज्बाती मतलब है कि मनाजिर होते हैं और एक जज्बाती कैफियत होती है कि लोग अपनी मदद आपके तहत मतलब है कि वो उस काम को, इमदादी काम का जो है वो आगाज करते हैं। इतनी देर में पीछे से जो है वो दीगर छीपा एम्बुलेंस सर्विस, छीपा के जो रजाकार है वो पहुंच जाते हैं। अल्हम्दुलिल्लाह हमारा जो छीपा एम्बुलेंस सर्विस का जो रिस्पॉन्डिंग टाइम है वो विदिन 5 मिनट है। तो जहाँ कहीं भी इस किस्म के वाक़यात हों, रोड एक्सीडेंट्स हों, कहीं इमारत का मामला हो या कोई इमरजेंसी पेशेंट हो, तो छीपा एम्बुलेंस विदिन 5 मिनट विद रिस्पॉन्डिंग टाइम मतलब है कि वो पहुंच जाती है और वहां पर इमदादी काम शुरू कर देती है। तो ऑब्वियसली जाहिर है जब कहीं पर कोई सानिया रुनुमा होता है तो वहां पर पेचीदा सूरत हाल होती है, वहां पर जो है वो बहुत ज्यादा एहतियाती, इमदादी काम के साथ साथ बहुत ज्यादा एहतियात की भी जरूरत होती है। बिल्कुल। तो बहरहाल हम तो ये 35 बरस हो गए मुझे
इस समाजी खिदमत का काम करते हुए। माशाअल्लाह। तो अल्हम्दुलिल्लाह आप तो बहुत ज़्यादा एक 35 साल का एक्सपीरियंस है, ठीक तो बस अल्लाह ताला ने जो ये एक हम पर मेहरबानी फरमाई है, तो उसी के तहत अपनी एक्सपर्टीज के तहत हम उस पर काम कर रहे बहुत होते शुक्रिया। हैं। और अल्हम्दुलिल्लाह बड़ी से बड़ी जो इमरजेंसी होती है उसे ऐसे तरीके से मतलब है कि हम लोग आफ्टर कर लेते हैं। बहुत शुक्रिया मोहम्मद रमज़ान चीपा साहब, आपने हमें टाइम दिया। नाज़रीन, सीनियर सहाफ़ी आहिनि तज़ निगारन क़ाज़ी आसिफ़ साहब असांखे जॉइन कयो आहे। क़ाज़ी साहब प्रोग्राम में भलीकार चवां थो। साईं वॾी महिरबानी। क़ाज़ी साहब, अॼु हिकु सुठी ख़बर आहे त सिंध हुकूमत समाजी भलाई जे लाइ सिंध एमरजेंसी रेस्क्यू सर्विस शुरू कई आहे 1122, जंहिंमें कराची डिवीज़न में एम्बुलेंसिस पहिरें मरहले में ॾिनियूं वयूं आहिनि ऐं सिंध हुकूमत जो चवणु आहे त ॿिए मरहले में आहिस्ते आहिस्ते ॿियनि ज़िलनि ऐं ॿियनि डिवीज़न्स ॾांहुं इन सिलसिले खे वधायो वेंदो। हिकु स्टेशन लाड़काणे में क़ाइमु कई वई आहे, 6 स्टेशन्स कराची डिवीज़न में क़ाइमु कई वयूं आहिनि। इन खां पहिरियां त समाजी इदारा जेके ईदी आहे, छीपा आहे या मुख़्तलिफ़ इदारा जेके आहिनि उनजी एम्बुलेंस सर्विसिस जेके आहिनि ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि पियूं। छा था सम्झो त सरकारी सतह ते एम्बुलेंस सर्विसिस ऐं रेस्क्यू सेंटर जेको आहे, रेस्क्यू सर्विस जेका आहे, उन जे खुलण सां का मदद मिलंदी, का सवलाई पैदा थींदी? आम माण्हू जेकॾहिं का इमारत किरे थी, किथे बाहि लॻे थी या को ख़ुदा नख़ास्ता हादसो पेश अचे थो त उन्हनि खे वक़्त सिर इस्पताल पहुचाइण में छा था सम्झो त का मदद मिलंदी ऐं हीअ जेको सर्विस शुरू कई वई आहे? महिरबानी साईं। असल में ये 1122 जेका हींअर शुरू थी आहे उहा घणो वक़्तु अॻु में शुरू थियणु खपंदी। हाणे जेकॾहिं सिंध गवर्नमेंट इहो कमु कयो आहे त तमामु बहितर कमु आहे, हुनजी तारीफ़ थियणु घुरिजे, पर ॾिसणु घुरिजे त इहो सस्टेनेबिलिटी केतिरी आहे, अॻिते हली केतिरो उहो कमु फौरी तौर ते थी सघे थो। 50 जेके 1122 जूं मोबाइल मतिलबु एम्बुलेंसिस आहिनि उहे कराची में शुरू थियूं ऐं हुन सां जेको आहे सो हिननि इफ़्तिताह त कयो आहे ऐं उमेदु करे सघिजे थी त सिंध जे ॿियनि ज़िलनि में बि फौरी तौर ते जीअं तव्हां ॿुधायो त सेंटर त क़ाइमु करे छॾिया आहिनि, पर उन्हनि जो अमल जॾहिं शुरू थिए। पर हिकिड़ी ॿी मां ॻाल्हि करणु चाहींदुसि त जीअं तव्हां चयो AED साहिब जूं या ॿियनि जूं जेके एम्बुलेंसूं हलनि थी पियूं उहो त हिकिड़ो ॾिघे अरसे खां वठी उनजो सिस्टम जारी आहे, पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि चवंदुसि त अक्सर हिननि सिंपल एम्बुलेंसिस खे जूं कंडीशन्स कहिड़ियूं हूंदियूं इहा अवाम खे ॿुधाइणु घुरिजे त हीअ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मरीज़ खे खणण जे लाइ हूंदियूं या जेके डेड बॉडीज़ थियनि थियूं या जेके अस्पताल में जेके इंतकाल करे था वञनि पिया उहे पोइ जो गॾाकारनि में ॿियनि मामलनि में माना पंहिंजी पर्सनल गाॾियूं कराए जेकॾहिं बॉडीज़ खणी वञनि था, लाश खणी वञनि था, त उन्हनि जो जेको आहे सो उनजो कीअं मुमकिन थी सघे थो। त इन जे लाइ हुननि खे इहा पॉलिसी वाज़िह करणु घुरिजे, छो त हुकूमत जी सभ सां वॾी जेका तनक़ीद थींदी आहे उहा मोस्टली जेका तनक़ीद थींदी आहे उहा इहा थींदी आहे त बाबा हुननि खे लाश खणण जे लाइ गाॾी न मिली आहे। त हाणे हीअ जेका 1122 जेका एम्बुलेंस आहे उहा एम्बुलेंस सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मरीज़नि खे हॉस्पिटल पहुचाइण जे लाइ हूंदी या जेको आहे सो ॿियूं बि जेको आहे सो जेको जीअं मूं गुज़ारिश कई त जेको इंतकाल करे थो वञे हॉस्पिटल में ग़रीब माण्हू खे उनखे नाहे मतिलबु ॿियूं गाॾियूं नथो करे सघे त उहे घर ताईं बिल्कुलु सही था चओ, बॉडी पहुचाइण जो बंदोबस्तु। बिल्कुलु सही था चओ। अच्छा क़ाज़ी साहब, कीअं था सम्झो, उमेद त सुठे जी करे सघूं था, कयूं था त चङाई थींदी, पर छा था सम्झो त जेको मैकेनिज़म हूंदो हिन सर्विस जो उहो छा सरकारी तर्ज़ जो हूंदो, जीअं सरकारी अस्पतालुनि में या ॿियनि मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स? खोड़ एम्बुलेंस सर्विसिस पहिरियां बि सरकार जूं आहिनि, मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स जूं जंहिंमें माउ ऐं ॿार जी सिहत जे हवाले सां एम्बुलेंसिस ॾिनल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स जेके आहिनि उहे बि उते सरकारी सतह ते हलनि था, पर उन्हनि जो ॼण मैकेनिज़म ॾाढो सुस्त हूंदो आहे। छा था सम्झो हीअ जेको रेस्क्यू सर्विस शुरू कई आहे 1122, छा था सम्झो त इन जो मैकेनिज़म सरकारी तर्ज़ खां मुख़्तलिफ़ हूंदो ऐं कुझु वक़्त सिर कार्रवाई थी सघंदी या उहा साॻी रिवायत जेका आहे उहा हिते बि नज़र ईंदी? बदकिस्मती इहा आहे त हुकूमत अरबनि रुपयनि जे या करोड़नि रुपयनि जी लागत सां प्रोजेक्ट शुरू त कंदी आहे ऐं ज़ाहिर आहे उहे आवाम जे मफ़ाद में बि हूंदा आहिनि, पर उन्हनि जी जेका देखभाल आहे या उनजी जेका सर्विस आहे उहा वक़्त सां गॾु आहिस्ते 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 उहा पोइ थींदी वेंदी आहे। ऐं हाणे जेको गवर्नमेंट मुख़्तलिफ़ हॉस्पिटल जीअं प्राइवेट सेक्टर खे ॾिनियूं उन सां गॾिजी हलाइनि था त उहे उन्हनि जो रिज़ल्ट काफ़ी बहितर नज़र अचे थो पियो। त हीअ बि जेका एम्बुलेंस सर्विस आहे उहे जेकॾहिं कंहिं जेका पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलाइणु चाहिनि था त उन में का चङी नज़र अचे थी त उमेद त अॻियां हली इहो घणी देरि ताईं कमु हले ऐं बहितरी थिए।
पर जेकॾहिं हीअ रुॻो ब्यूरोक्रेसी जे हवाले कयो वियो आहे, जेकॾहिं रुॻो जीअं असांजी ख़बर आहे असांखे सिंध में नौकरशाही जी या ऑफिसरशाही जी छा सूरत हाल आहे, त उहे हिनखे त हेॾी वॾी कोशिशि खे ज़ाया करे छॾींदा। इन करे तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे, इन हवाले सां हुनखे मज़बूत को लाहेअमल ठाहिणो पवंदो त जीअं हीअ सर्विस आवाम जे लाइ मुस्तक़िल तौर ते फ़ाइदे वारी रहे। वॾी महिरबानी काज़ी साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम पंहिंजे पुॼाणी ते पहुचे थो, ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।